पीटीआई जा एमपी आयो एक दफ़े पीटीआई वरी कालाबाग डैम जो राग आलापण शुरू कयो तव्हां छा चवंदो इन हवाले सां? मुंहिंजा साईं, मां तव्हांखे सभ खां पहिरियों चवां त पीटीआई जा इहे नापाक जेके इरादा हुया, उन्हनि जो जेके नापाक इहा मिशन हुया, उन्हनि चई करे जीअं पहिरियों तव्हांखे ख़बर हुई त जीअं बेटनि जो इशू थियो, उन बेटनि वारे इशू खां ई मुंहिंजी पीटीआई सां बग़ावत शुरू थी। अॼु मां पीटीआई जो हिसो न आहियां, मां पीटीआई खे छॾे चुको आहियां। सो मूं ते अलाह साईं जी महिरबानी आहे जो अहिड़ी पार्टी मां ख़ुदा साईं मूंखे सम्झ ॾिनी। सो हीअ पार्टी जेका आहे सिंध दुश्मन पार्टी आहे। हिकु दफ़ो ॿीहर वरी जेको आहे नापाक साज़िश करनि पिया कालाबाग डैम ठाहिण जे लाइ। सिंध जो जेको बाशऊर अवाम आहे उहो हिन कालाबाग डैम खे हज़ारे चकर रद्द करे चुको आहे ऐं सिंध असेंबली हिन उन्हनि जे नापाक इरादे खे रद्द करे चुकी आहे। असीं ज़िंदा वेठा आहियूं, असीं जेतिरे ताईं ज़िंदा आहियूं, सिंध जो गैरतमंद अवाम जेतिरे ताईं ज़िंदा आहे, हीअ असेंबली अलहमदुलिल्लाह क़ाइम दाइम आहे। एतिरे ताईं हिननि जा नापाक इरादा हमेशह ख़तमु थिया आहिनि ऐं हिन दफ़े बि हिननि जो नापाक इरादो ई मिटी में मिली वेंदो।